कयो बाकी गुनहगार आ गदलो आ खोटो आ खरो आ केड़ो बा पर थींदो त बख्श जी सूमर ते ही विंदो भला जे सूमर ते न त खमीस ते पक इल्ला रजुलन कानत बैनहु व बैन अखीहि शहना पर उन मानू जी न खमीस ते न सूमर ते बख्शिश थींदी जेको केडा दिल में बुग़्ज़ रखियूं कावड़ रखियूं दिल में वेठो आ भली सूमर अची वने भली खमीस अची वने भली जन्नत जा दर खुली वनन भली रमजान अची वने भली शफात जा दर खुली वनन पर जेको दिल में बुग़्ज़ रखियूं वेठो आ इने जी मग़फ़िरत न थींदी इने के माफ़ी न मिलंदी वो हुकुम थींदो उनजुरु हाज़ैने हत्ता यस्तलिहा रब फरमाइंदो छड्योन जेसी वनी सुलह कन ए मलाइको छड्योन कोन तो माफ़ी ॾियान कोन तो बख्शिश कयान छड्योन त भली ठहराव कन पाण में जे ठही विंदा त मां रब बख्शे छॾींदो मां जे पाण में ठहराव कयूं न सूमर ते माफ़ी ॾींदो मां भला जे सूमर ते न थियन त खमीस ते पक बख्शिजी वेंदा केतरा सूमर विञाया थई केतरियूं खमीसूं विञायूं थई पोढ़न के वरी जवानन का वधीक कावड़ जवान कावड़ कन त ठहे थी यार जवानी जो रत्ता जोश आ कुराड़ा त थधा जन ज़मानो ॾिसी वायसी मुल्क थधियूं कोसियूं गर्मी सर्दी ॾिसी वेठा न पोढ़न के त नरम थियण खपे पर जी पोढ़ा खुदा पियो ख़ैर करे रहंदो जवानन के भी मच्छराईंदई गाल समझो था न अज़ीज़ान मोहतरम त अज जे हिन महफिल जो तव्हां जे ला सबक इहो आ त ताना न ॾियो मेहणा न ॾियो कंहिंजी दिल आज़ारी न कयो कंहिंसां कावड़ दिल में न रखो बुग़्ज़ ऐं कीनो दिल में न रखो पर सब मुसलमान पाण में भायर बणिजी वञे कबूला जे इन गाल ते अमल कई त इंशाअल्लाह सूमर खमीस तुझे बख्शिश जा ॾिहाड़ा सूमर सुभाणे अचे थो पर जे दिल सच्ची हुजे त जो अच ते भी बख्शिजी वेंदे अल्लाह जे रहमत में केड़ी देर है इते माफी वठी त इते ही बख्शिश मिली अल्लाह ताला जल्ल शानो मुझो चवण तवा सा जो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए ऐं बी हिकड़ी खुशखबरी तवा जे लाए खुशखबरी ॾींदुसि इन शर्त ते त तव्हां अमल कंदो हथ मथे खणो तव्हां खां मां तव्हांजा 10 ॾींहं वठंदुसि पंहिंजे ज़िंदगी जा 10 ॾींहं मूंखे ॾियो जेके ॾींदोसि उथी वियो मान सां शाबाश खुदा तव्हांखे खुश कंदो वेहो वेहो सिर्फ 10 ॾींहं मूंखे ॾियो हिकिड़ो तरबियती प्रोग्राम आहे जंहिंमें तव्हांखे फ़िक़्ह इख़लाक़ियात तसव्वुफ़ अक़ाइद तबलीग जिंदगी गुजारण जो तौर तरीक़ो नमाज रोज़ो हज ज़कात खैरात जा मसाइल जायज़ नाजायज़ खाइजे कीअं पीजे कीअं हलजे कीअं हुकूकुल इबाद चाहन अबे अमड़ जा हक़ कहिड़ा आहिनि घरवारी जा हक़ कहिड़ा आहिनि इहा तव्हांखे तरबियत ऐं तालीम मिलंदी इंशाअल्लाह 10 ॾींहंनि में ईअं सम्झो तोखे मौलवी करे मोकिलींदासीं कबूल
हाँ चवंदे सही 10 ॾींहं कीअं कम कारियूं आहिनि सही मजबूरी आहे घरड़ा बचड़ो सनड़ो कचड़ो कहोल आहे हाणे छा चवंदा इएं सम्झो ॼणो हे वीचारो आसमान के टेक ॾेयूं बीठो आहे हाणे जे हटंदो त आसमान किरी पवंदो बाबा कुछ कोन थींदो तव्हांजो कम रुलंदो कोन जे रुलियल हूंदो त ठही पवंदो इंशाअल्लाह जे रुलियल कम हूंदो तव्हांजो ठही पवंदो 10 ॾियारा तव्हां अल्लाह जे राह में वक़फ़ कयो अल्लाह जे दीन जे लाइ यार मुरीद पंहिंजे मुर्शिदन वटि उम्रियूं गुज़ारे छॾींदा हुया जिंदगियूं वक़फ़ करे छॾींदा हुया तव्हां 10 ॾींहं न कढी सघंदव छा सो 10 ॾींहंनि जी तव्हांखे दावत आहे रमज़ानुल मुबारक जे पहिरीं खां वठी 10 ताईं महीनो भी भलारो रमजान शरीफ जो टाइम भी भलो मुद्द भी भली रोजा भी रखबा गड़जी एक बे सां कचहरियूं भी कंदासी कबूल हाँ इंशाअल्लाह ताला यो रमजानुल मुबारक जो पहिरियां 10 ॾींहं तव्हांजे लाइ तरबियती प्रोग्राम जी दावत हाणे हींअर अञा हले पई कहिड़ो महीनो आई जमात सानी विच में रजब शाबान पो रमजान ॾिसो तव्हांखे पंहिंजो 2.5 महीना अॻ में मां दावत ॾियां पियो 2.5 महीना अॻ में दावत ॾियां पियो इन जे लाइ त तव्हां पंहिंजा कमकार चिंताऊं पल्ले बाक़ाइदे सां वांदा थी ऐं 10 ॾींहं